सांगड़ मां के ख़बर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर महमूद कायम खानी जी रिपोर्ट मुताबिक़ खिपरो में दरस हाउस ते सैयद सदरुद्दीन शाह राशिदी जी कार्नर गॾिजाणी जलसे में तब्दील। खिपरो में हुर जमायत जो समुंड उथली पियो। भेज पगारा नारनि जी गूंज। खिपरो में काफ़िले जे विख विख ते गुलनि जी वर्खा करे शानदार इस्तक़बाल कयो। खिपरो में जीजे अॻवान हाजी खुदा बख़्श दरस जी रिहाइशगाह ते दरस हाउस ते जीडीए पीर सैयद सदरुद्दीन शाह राशिदी जलसे के खिताब कंदे चयो त सिंध जो हाल छा आहे। जंहिं पासे ॾिसंदा मुंहनि जो दड़ो लॻी पई आहे। सिंध जा मारूआड़ा जागी पिया त 8 फेबरवरी तब्दीलीअ जो ॾींहुं आहे। हिते हमेशह शहीदनि जे नाले ते वोट वरितो वञे थो, पर ज़िंदा रहण वारनि लाइ को बि प्रोग्राम न आहे। वोट जी अहमियत छा आहे? हिकु पर्ची ज़रूर आहे, पर सही इस्तेमालु कयो। तव्हांजो मुस्तक़बिल जो फ़ैसिलो करे सघे थी। तइलीम तबाह लॻी पई आहे। ड्रेनेज सिस्टम तबाह लॻो पियो आहे। सिहत खातो तबाह लॻो पियो आहे। नौकरियुनि में पढ़ियल लिखियल नौजवाननि खे पोइ ते धिकियो वञे थो। रोज़गार जा जेके मौक़ा मिलणु चाहींदा हुया मेरिट ते, ऐं जंहिं अंदाज़ में इलेक्शन जो रिज़ल्ट हिकिड़े पासे हलंदो रहियो त तव्हांखे असांखे नज़्म ज़ब्त सां ई हलणो पवंदो, हिक ॿिए खे सम्झाइणो पवंदो त इन भेरे महिरबानी करे इहा ग़लती न कयो। त जेके बि तव्हांजा असांजा वास्तेदार आहिनि सभिनी सां बाबेली थियो। हाणे त एतिरी थधि कान्हे त मां चवां मच कचहरी में वञी पाण सां हाली हवाली थियो कोताकनि में। त जेको अचण वारो वक़्तु आहे इंशाअल्लाह उहो तव्हां लाइ आहे बहितर, सिंधड़ी लाइ आहे बहितर, तव्हांजे सितारे जे उम्मीदवारनि लाइ आहे बहितर, बशर्ते तव्हां नज़्म ज़ब्त जो मुज़ाहिरो कयो। इंशाअल्लाह ताला हर उहो वक़्तु जेको आम ग़रीब माण्हू लाइ बहितर आहे उन खे आणण लाइ तव्हां बि त भविष्य अॻिते वधो। तव्हांजा बि दोस्त आहिनि, इहे तव्हां वटि इहे कैमरा जेके आहिनि इहे सोशल मीडिया में तेज़ी इन्हनि में आहे। इहे नौजवान जेके आहिनि इहे असांजा रॉकेट आहिनि, रॉकेट हिकदमि हलनि था पिया तेज़।